नाज़रीन, जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर खे सिंध जो निगरान वॾो वज़ीर मुक़ररु कयो वियो आहे। सिंध जे 8 निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी ज़िंदगी बाबति पेश आहे हीअ रिपोर्ट। सिंध जे 8 निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर 1957 में सिंध जे गादी वारे शहर कराचीअ में जनम वरितो। शुरूआती तालीम बाद जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर कराची यूनिवर्सिटी मां LLB कई ऐं 1981 में हू कराची बार जो मेंबर बणियो। रिटायर्ड जस्टिस मक़बूल बाकर खे 2002 में सिंध हाई कोर्ट जो जज बणायो वियो ऐं 2013 में सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस मुक़ररु थियो। जस्टिस मक़बूल बाकर 2015 में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो जज मुक़ररु थियो ऐं 4 अप्रैल 2022 ते सुप्रीम कोर्ट जे जज तौरु रिटायर्ड थियो। साल 2013 में कराची जे बंस रोड वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जस्टिस मक़बूल बाकर मथां हमिलो पिणु कयो हो, जंहिं में हू सख़्तु ज़ख़्मी थियो हो, जॾहिं त हमले में संदसि सिक्योरिटी अहलकारनि समेत 9 ॼणा शहीद थी विया हुआ। सिंध जे वॾे वज़ीर ऐं अपोज़िशन लीडर राना अंसार विच में इतिफ़ाक़ थी वञण बाद खेसि सिंध जो निगरान वॾो वज़ीर बणायो वियो आहे।